कलोई भरिसां रोडनि जे पासे ते तरसियल ॿोॾ मुतासिरीन जे ज़िले इंतिज़ामिया सार न लधी आहे, जॾहिं त मक़ामी रहवासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। इंतिज़ामिया सिर्फ़ु शहरनि ताईं महदूद बणिजी वञण करे 100 खां वधीक ॻोठनि जा रहवासी इमदादी कारवायुनि खां रहिजी विया आहिनि, जॾहिं त मक़ामी रहवासियुनि सिंध TV न्यूज़ सां वीचार वंडी ते चयो त तेज़ बरसातनि ऐं LBOD सिम नाले जी पाणी जे करे हुननि जा ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि ऐं घरनि में 5 फुट खां वधीक पाणी बीठल आहे। इंतिज़ामिया सिर्फ़ु पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे नवाज़े पई ऐं हुननि जा ॿारड़ा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। असीं गरीब माण्हू आहियूं, न को तंबू मिलियो, कोई साण कान मिली आहे, असीं ईअं वेठा आहियूं। असांजा बच्चा ईअं वेठा आहिनि, ॿारनि वटि जुता न को कपिड़ो न को गंदी न को कुझु ई कान, ईअं ॿुॾी निकिता आहियूं असीं। ॿार बच्चा अंजे काणे में वेठा आहिनि, असांखे कुझु ई कोन मिलियो आहे, ईअं वेठा आहियूं। ॿियनि खे जाम पियो मिले, असांखे मिलनि ई कोन था, हितां ई गाॾी रवानी थी वञे थी। सभिनि खे ॾेई छॾी, असांखे कोन थो ॾे। अने मुंहिंजो मुड़ुसु आहे, उहो वीचारो बीमार आहे, न को ज़मीदार ॾे थो, न को केरु कोन था ॾे, न को असांखे चांवर मिलिया, न को डाल्टा मिलियो, कुझु खंडु न को कुझु कोन मिली आहे। असांखे न मिलियो आहे का शइ कोन, न को तंबू, न को मच्छरनि जी मोरी कोन मिली आहे। कोन मिलियो, बुख सां कड़ी कड़ी हिते वेठा आहियूं। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, अचो असांजे असीं इंतज़ारी करियो। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी, असांखे ॾींदा त असीं तव्हांखे खाई असीं तव्हांखे दुआ कंदासीं। हिकिड़े वेले जो ॿार बच्चो नंढो जेको आहे उनखे कंहिं टाइम ते मिले थो, कंहिं टाइम ते कोन थो मिले, ऐं पाणी बि कोन थो मिले, किथे किले ते। हुननि चयो त इंतिज़ामिया ग़रीबनि जी सार नाहे लधी, ॿोॾ मुतासिरीन ज़िले इंतिज़ामिया तोड़े वस वारनि खां फौरी तौरु नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। कैमरामैन रज़ा हालो सां गॾु इरफान खोसो, सिंध TV न्यूज़, कलोई।